प्यारा बारो पोएं क्लास में पाण लेवल्स ऑफ ऑर्गेनाइजेशन में एटमिक मालिक्यूलर ऐं सेल्युलर लेवल ते पहुतासीं। हाणे पाण वटि टेक्सोनॉमिक लेवल आहे, यानी नाले वारी हद। टेक्सोनॉमिक लेवल के समझण जे लाइ असीं टेक्सोनॉमी हिकिड़ो लफ़्ज़ आहे उनखे ॾिसूं। टेक्सोनॉमी ऐं क्लासिफिकेशन ॿई दर्जाबंदी लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, जंहिंमें पाण जानदारनि खे विरहायूं था पिया, ग्रुप्स में विरहायूं था पिया, हिकिड़नि जानदारनि खे ॿियनि जानदारनि खां धार कीअं करार था ॾियूं, इहा बि बायोलॉजी जी पिण शाख आहे। टेक्सोनॉमिक लेवल में दर्जाबंदी में असीं ॾिसूं था त टेक्सोनॉमी या क्लासिफिकेशन में बुनियादी जेको यूनिट आहे उहो स्पीशीज़ आहे। हाणे स्पीशीज़ छा आहे? स्पीशीज़ खे ईअं ॿुधाइबो त स्पीशीज़ इट इज़ द group of organisms having same morphology and can interbreed to produce fertile offspring। टेक्सोनॉमिक लेवल में स्पीशीज़ बुनियादी यूनिट आहे, एको आहे। इहो छा आहे? ग्रुप ऑफ ऑर्गेनिज़म, यानी जानदारनि जो गिरोह जेके हैविंग अ सेम मॉर्फोलॉजी, हिक ॿिए सां मुशाइबत रखंदा हुजनि, शक्ल सूरत में अंदरियां ॿाहिरियां हिकु जहिड़ा हुजनि ऐं उन्हनि में उहा क़ाबिलियत हुजे त पाण में मेलाप करे लॻ करे पाण वांगुरु कामयाब फर्टाइल ऑफस्प्रिंग पैदा करे सघनि, यानी पाण वांगुरु कामयाब पंहिंजा जानदार या बच्चा पैदा करे सघनि। ॾिसो, हिकिड़ो स्पीशीज़ जो मिसाल इंसाननि जी असां ह्यूमन स्पीशीज़ आहे, पैरोट स्पीशीज़ आहे, घोड़नि जी स्पीशीज़ आहे, गधनि जी स्पीशीज़ आहे, इंसाननि जी स्पीशीज़ आहे। असांजी जेका स्पीशीज़ आहे उन में छा आहे? सिर्फ़ु असांजा ई मेंबर मॉर्फोलॉजी शक्ल सूरत जे लिहाज़ खां पाण में साॻिया आहिनि ऐं असां ऑफस्प्रिंग बि पैदा करे सघूं था सिर्फ़ु पाण में मेलाप करे। ईअं न हिकिड़ो स्पीशीज़ जो मेंबर ॿिए कंहिं स्पीशीज़ जे मेंबर सां इंटरब्रीड लॻ नथो करे सघे। इहा स्पीशीज़ जी डेफिनेशन न आहे। टेक्सोनॉमिक लेवल में असांखे इहो ॾिठो आहे त स्पीशीज़ कहिड़े तरीक़े सां बयानु करे सघिजे थी त अहिड़ो गिरोह जेके हिक ॿिए सां मुशाइबत रखंदा हुजनि ऐं पाण में लॻ करे पंहिंजो नसुल वधाए सघनि, नसुल बि कामयाबु पंहिंजो नसुल करे सघनि। उन खां पोइ पाण वटि आहे पॉपुलेशन। पॉपुलेशन लफ़्ज़ खां तव्हां वाक़िफ़ हूंदव, पाण जंहिंखे आबादी बि चऊं सिंधीअ में। मेंबर ऑफ स्पीशीज़ लिविंग इन पार्टिकुलर हैबिटेट, यानी स्पीशीज़ जा मेंबर जेके कंहिं मख़सूस जॻह माग मकान ते रहनि, तंहिंखे पाण पॉपुलेशन था चऊं। यादि रखिजो त पॉपुलेशन हिकिड़ी स्पीशीज़ जा मेंबर गॾिजी ठाहींदा। इंसाननि जी पॉपुलेशन, घोड़नि जी पॉपुलेशन, तोतनि जी पॉपुलेशन, भोलड़नि जी पॉपुलेशन। पॉपुलेशन खां पोइ हाणे पाण चऊं था कम्युनिटी लेवल। कम्युनिटी लेवल यानी इत्तेहादी या ख़ानदानी हद। कम्युनिटी लेवल में असां ॾिसूं था त मेंबर्स ऑफ डिफरेंट स्पीशीज़ लिविंग इन अ हैबिटेट। पॉपुलेशन में असां हिकिड़ी स्पीशीज़ जी ॻाल्हि पिया कयूं त उन जा ई मेंबर, उन जा ई फ़र्द, लेकिन कम्युनिटी में असां चऊं पिया त
डिफरेंट स्पीशीज़, ॿ स्पीशीज़ थी थियूं सघनि, उन्हनि जा फ़र्द, उन जा मेंबर पाण में गॾिजी सॼी रहनि त उनखे पाण कम्यूनिटी लेवल चवंदा आहियूं, इतिहादी या ख़ानदानी। मिसाल जे तौर ते हिकिड़े वण ते रुगो हिकु तोतो न पर ॿिया बि घणा सारा पखी आहिनि, त हाणे इहा पखियुनि जी कम्यूनिटी आहे, बर्ड्स कम्यूनिटी आहे। ईअं हिकिड़े झंग में शींहं सां गॾु ॿिया जानदार जेके आहिनि त उहा एनिमल हिकिड़ी कम्यूनिटी आहे। त उन में ॾिसो पाण हिकिड़ी स्पीशीज़ जी ॻाल्हि नथा कयूं, हिकु खां वधीक स्पीशीज़ अगरि पाण में एसोसिएटेड आहिनि, गॾियल आहिनि, गॾु कंहिं माग जॻह ते आहिनि, त अहिड़ी कंडीशन्स खे पाण कम्यूनिटी लेवल चऊं था। कम्यूनिटी लेवल खां पोइ पाण वटि इकोलॉजिकल लेवल आहे। इकोलॉजिकल लेवल चऊंसि या असां इकोसिस्टम चऊंसि। ॾिसो हींअर ताईं पाण ॻाल्हि पई कईसीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जानदार जी, त जानदार ठहे थो, उन जा मेंबर आहिनि, वरी उन खां अलावा उन जानदार खां अलावा ॿियनि स्पीशीज़ जा मेंबर आहिनि। पर इकोलॉजिकल लेवल या इकोसिस्टम में, जेके सिंधी में पाण माहौलियाती हद चऊं, इन में ॿ शयूं ज़ाहिर कबियूं। हिकिड़ो त लिविंग ऑर्गेनिज़म्स, ॿियो उन सां गॾोगॾु इन्वायरमेंट। हिन में ॿ शयूं प्रोमिनेंट आहिनि, ज़ाहिर आहिनि। त हाणे हिनखे डिफाइन ईअं कबो, द इंटरेक्शन ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म with their environment। माना जानदारनि जो पंहिंजे माहौल सां जेको ताल्लुक़ु आहे उनखे पाण इकोलॉजिकल लेवल या इकोसिस्टम चऊं था। छाकाणि त असांखे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो माहौल खपे। असां जानदार आहियूं, असां ऑक्सीजन पंहिंजे माहौल मां खणंदासीं, कार्बन डाइऑक्साइड पंहिंजे माहौल खे वापसि ॾींदासीं, लाइट रोशनी खपे थी उहा असांखे पंहिंजे माहौल मां ई मिलंदी, पाणी खपे थो असांखे माहौल मां ई मिलंदो। यानी असांखे ज़िंदगी गुज़ारण लाइ जेके शयूं ज़रूरत जूं आहिनि उहे असांखे माहौल ई ॾींदो। ऐं अहिड़े ताल्लुक़ खे जंहिंमें माहौल जा हिसा ऐं लिविंग ऑर्गेनिज़म अची वञनि, अहिड़े ताल्लुक़ खे पाण इकोसिस्टम चऊं था। इकोसिस्टम इक्वेटिक इकोसिस्टम बि थी थो सघे, माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणीअ वारो माहौलियाती निज़ाम या तंज़ीम। टेरेस्ट्रल असां चई था सघूं त इकोसिस्टम आहे। फॉरेस्ट में हिकिड़ो इकोसिस्टम थी थो सघे। हाणे ॾिसो टिनी शयुनि में इक्वेटिक इकोसिस्टम, पाणी में रहंदड़ जानदार उन्हनि जो माहौल, टेरेस्ट्रल इकोसिस्टम ॿाहिरि ख़ुश्की ते रहंदड़ जानदार उन्हनि जो माहौल, वण टिण ॿूटा रोशनी सिज। फॉरेस्ट जी ॻाल्हि कयूं त बि जानदार उन में रहंदड़ ऐं माहौल, गैसूं, ज़मीन, धरती, पाणी, हवा, बाह, इहे सभु शयूं जेॾीमहिल जानदारनि सां ताल्लुक़ु रखनि थियूं, हिक ॿिए ते डिपेंडेड आहिनि इहे शयूं, त पोइ पाण इन ताल्लुक़ खे चऊं था इकोसिस्टम। उन खां पोइ आख़िरी शइ बायोस्फीयर आहे। बायोस्फीयर हयातियाती दायरो या हद। हाणे ॾिसो हयातियाती हद में असांजी जेका ज़मीन आहे उन जा हिसा आहिनि, मुख़्तलिफ़ हिसा आहिनि। जंहिं हिसनि जे हंधनि ते असांखे जानदार रहंदे नज़र अचनि था, हिन हिसे खे पाण चयोसीं त हीअ धरती जो हिसो जेको आहे बायोस्फीयर सॾिराइजे थो, छाकाणि त हिन में जानदारनि जी मौजूदगी आहे। त डिफरेंट इकोसिस्टम डेवलप्स बायोस्फीयर।
मुख़्तलिफ़ इकोसिस्टम पाण में मिली करे हिकिड़ो ज़मीन जो हिसो पलारींदा जंहिंमें जानदार रहनि था पिया ऐं माहौल उनखे रहण लाइ सभु ज़रूरी शयूं प्रोवाइड करे थो, मुहैया करे थो। हाणे उहो हिसो ज़मीन जो जिथे ज़िंदगी वजूद रखे थी पाण उनखे बायोस्फीयर चऊं था। त असां एटमिक लेवल खां शुरू कयोसीं, सभिनि खां नंढे में नंढो जुज़ो एटम जेको ख़ुदि सब एटमिक पार्टिकल इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन जो ठहियलु आहे। उन खां पोइ असां चयोसीं उहे एटम मिली करे मालिक्यूल ठाहिनि था। मालिक्यूल नंढा मालिक्यूल आहिनि, वरी वॾा मालिक्यूल बि ठहनि था। मालिक्यूल्स अॻिते हली वरी सेल ठाहिनि था। सेल हिकु अहिड़ी शक्ल आहे जंहिंमें सभ खां पहिरीं ज़िंदगी वजूद में अचे थी, छाकाणि त मालिक्यूलर लेवल ते पाण खे ज़िंदगी कान मिलंदी। मालिक्यूल्स नन लिविंग आहिनि, लेकिन उहे नन लिविंग सेल जी सूरत जंहिं महिल अख़्तियार कनि था त लिविंग आहिनि। सेल खां पोइ असां फौरन चयोसीं त ऑर्गन टिश्यू ऑर्गन सिस्टम ते पहुची वई ॻाल्हि। ऑर्गेनिज़म हिकिड़ो मुकमल ठही वियो जंहिंखे टैक्सोनॉमिक लेवल जे तहत असां स्पीशीज़ जो नालो ॾिनो। स्पीशीज़ हिकिड़ी न आहे, धरती ते घणियूं सारियूं स्पीशीज़ आहिनि ऐं हुन स्पीशीज़ हर हिकु जी पंहिंजी हिकिड़ी आबादी आहे। स्पीशीज़ जी पॉपुलेशन ठहे थी पई। उहे जेॾी महिल मुख़्तलिफ़ आबादियूं पाण में मिलनि थियूं, कम्यूनिटी ठहे थी पई। कम्यूनिटी खां पोइ पाण चयोसीं त इकोसिस्टम अचे थो, छाकाणि त जानदार रहे थो उन माहौल में। जेॾी महिल उन माहौल जो उन जानदार सां ताल्लुक़ आहे त पाण उनखे इकोसिस्टम चऊं था, छाकाणि त असां जानदार पंहिंजे माहौल ते डिपेंडेड आहियूं, उन मां पंहिंजूं ज़रूरत वारियूं शयूं वठूं था पिया। ईअं ई इकोसिस्टम मुख़्तलिफ़ मिली करे बायोस्फीयर ठही वेंदा। नंढड़ी ॻाल्हि बायोस्फीयर जे लाइ त ज़मीन जो उहो हिसो जिथे अगरि ज़िंदगी जो वजूद आहे त उनखे बायोस्फीयर चइजे थो। महिरबानी।